दोस्तों साथियो, ही हिकिड़ी नंढी वीडियो मां रखां थो। असांजे ॿई बहितरीनु ॾाढा सुठा दोस्त साईं मोहम्मद अली पठान ऐं नंगर चना। साईं मोहम्मद अली पठान जो इम्तिहान जो किताबु टियों लिबास जेको शाया थियो सिंधीअ में, उन खां पोइ असांजे हिन दोस्त नंगर चना जेको आहे हुनखे सिंधीअ मां उर्दू में तर्जुमो कयो। ॾाढियूं हिकिड़ी मुख़्तसर बहितरीनु कहाणी समाज में थींदड़ जेके नाइंसाफ़ियूं ऐं घटि वधायूं हेठि ऐं जेके असां वटि नाइंसाफ़ी ॿधल अहिड़े हिसाब सां हिकिड़ियूं बहितरीनु जेके आहिनि सो समाजी कहाणी जेका शइ ही जेको सो माफ़ कजो माॻ में लिखियो टियों लिबास, पर हिन जेको साईं जो किताब जो टाइटल हो मेहदी लहण खां अॻु, सिंधीअ में शाया थियो। पोइ इन खे वरी नंगर चना तीसरा लिबास जे नाले सां तर्जुमो कयो। ऐं हिन खे जेको आहे सो उशराइकी जो ॾाढो तमामु बहितरीनु जेको आहे असांजे लेखक आहे हफ़ीज़ ख़ान, मोहम्मद हफ़ीज़ ख़ान, उन हिन जा साईं जे ॿ अखर लिखिया आहिनि। की किताबु ॾाढो हिन में जेके अफ़साना जेके कहाणी अफ़साना आहिनि ॾाढा मूंखे तमामु जेको आहे सो सुठा लॻा। कुझु अहिड़ा आहिनि पर अक्सर जेका आहिनि ॾाढा ज़बरदस्त, तव्हां पढ़ंदो तव्हांखे माना मज़ो ॾींदा। ऐं असांजो दोस्त नंगर चना हिन खे ॾाढे बहितरीनु नमूने सां तर्जुमो कयो आहे। तव्हांखे महसूसु थिए थो या निज पिज उर्दूअ में लिखियलु आहे। इहा हिकिड़ी राइटर जी तर्जुमे निगाह जी ख़ासियत, तर्जुमे निगाह जी इहा ख़ासियत हूंदी आहे त तर्जुमो हिकु ॾाढो निहायती ऐं ॾुखियो कमु आहे। ईअं न त सवलो आहे जो माण्हू खणी तव्हां वेही रहो तर्जुमो थी न, तर्जुमो हिकु निहायती माना तव्हां ॾुखियो कमु आहे। तव्हांखे जंहिं ॿोली मां तर्जुमो कयो या जंहिं ॿोलीअ ते तर्जुमो कयो, तव्हांखे ॿिन्ही ॿोलियुनि ते सुठो उबूर हुजे तॾहिं तव्हां जेको तर्जुमो भलो करे सघो था। बसि सिंधीअ मां मिसाल उर्दू में था कयो त तव्हांखे सिंधी ते बि उबूर हुजणु घुरिजे ऐं उर्दूअ ते त सिधी ॻाल्हि हुजणु घुरिजे, छो त उर्दू जा लफ़्ज़ अलॻि आहिनि ऐं सिंधी जा लफ़्ज़ अलॻि अलॻि आहिनि। सो उन में तव्हांखे माना मयार रखिणो पवंदो, ख़्यालु करिणो ॿोली जो, लफ़्ज़नि जो। तव्हां उर्दू में छा था ॾियो, वसी ॿोली आहे, सिंधी हिकु उहा तमामु वसी ॿोली आहे, उनजा कहिड़ा लफ़्ज़ आहिनि तव्हां इस्तेमालु कयो। साईं हिन में हिकु अक्सर करे ॿारहड़ी जी ॿोली इस्तेमालु कई आहे जेका तमामु बहितरीनु ॿोली आहे। तव्हां अफ़साननि में हिननि मूंखे किताबु मजमूई तो ॾाढो पसंदि आयो, सुठो लॻो। ऐं नंगर चना जी महिनत खे सलाम आहे, जंहिं ॾाढे प्यार सां हिनमहिल ताईं नंगर चना जा तक़रीबन 12 खनि किताब 11 जेके सिंधीअ मां उर्दू में आहिनि। शाया त कुल 8 थिया अथसि, बाक़ी 2-4 किताब ॿिया बि हिन जा पिया आहिनि जेके वक़्तु ते तव्हांजा आॾो पेश कंदा रहंदासीं, थींदो रहंदो। अॻु में बि साईं जो हिकिड़ो कविता जे नाले सां आज़ाद नज़म टाइप हिकिड़ो नाविल हुयो जेको नंगर चना उर्दू में तर्जुमो कयो साईं मोहम्मद अली पठान, सिमंदर पठान। उहो बि हिकिड़ो किताबु आहे जेको नंगर तर्जुमो कयो उर्दूअ में, सिंधी मां उर्दूअ में। ॾाढो शानदार कमु आहे, तमामु बहितरीनु किताब आहिनि। ऐं असांजो दोस्त नंगर चना हिकु ॾाढी भली महिनत कंदो थो रहे। इन वधीक किताब वधंदो त बाद में तव्हां सां वधीक वरी कंहिं ॿिए वीडियो में ॻाल्हि रखंदो रहंदुसि। थैंक यू, वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी।